लाड़कणे में हल्की बरसात बाद थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। शहरनि थधि खां बचण लाइ लुंडा बाज़ार जो रुख़ कयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील पेश आहे। लाड़काणे मां धरती टीवी जे ब्यूरो चीफ मुनव्वर जी रिपोर्ट। लाड़काणे में हल्की बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। सर्दीअ में सख़्त इज़ाफ़ो थी वियो आहे। शहर जे जनाबाग चौक ते लुंडे जा गरम कपड़ा विकिरो थियण में इज़ाफ़ो थी वियो आहे। उन सिलसिले में गरम कपड़ा, कोट, टोपियूं, जैकेटूं, वास्कोटियूं ख़रीद कंदड़ माण्हुनि जो चवणु आहे त शहर में तमाम घणी बरसात थी वसे ऐं घणी थधि पइजी वई आहे, सो तंहिंजे करे माण्हुनि लुंडा जो रुख कयो आहे। ऐं मां सभिनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुमि त गवर्नमेंट खे गरीबनि सां ताउन कयो वञे, उन्हनि खे स्वेटर वग़ैरह, कंबल वग़ैरह माना जो ॾाढी थधि लॻी पई आहे। सफ़ा असली लाड़काणे में सीउ लॻो पियो आहे। ॾाढो बारिश जी बि मौसम आहे अॼु। सफ़ा असली अला ख़ैर करे साईं, सीउ लॻो पियो आहे। ॾाढो लुंडे ते आया आहियूं साईं, माल बाल वठूं था हिते, जैकेट वैकेट। थधि साईं वॾी थधि आहे, फर्स्ट क्लास आहे। मौसम VIP लॻी पई आहे। सर्दी वधीक थी वई आहे। जेको आहे सो जैकेट वग़ैरह वठूं था। अल्हम्दुलिल्लाह जेको आहे सो सर्दी जी मौसम आहे, बरसात बि हले थी। अल्हम्दुलिल्लाह वॾो मज़ो लॻो पियो आहे। ॿिए पासे गरम कपड़ा विकिरो कंदड़ दुकानदारनि ऐं स्टॉल लॻाईंदड़नि जो चवणु आहे त गुज़िरियल हिकु ॾींहं खां लाड़काणे में बरसात खां पोइ सर्दीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। असां कोटिया ऐं ॿियनि शहरनि खां गरम कपड़ा खणी अचे लाड़काणे में विकिरो कंदा आहियूं। सुठो इज़ाफ़ो थियो आहे। माण्हू अचनि था, सर्दी ख़रीदारी कनि था। रुख लुंडे रुके थो, हवाऊं हलियूं थधियूं त कल्ह खां वठी सुठो इज़ाफ़ो थियो आहे। थधि में माल ख़रीदार सुठो थो हले। घणो इज़ाफ़ो थी वियो आहे साईं, तमामु ज़बरदस्त इज़ाफ़ो आहे। तमामु घणो आहे, वॾो सीउ आहे। अॼु नाओ पारो आहे, सफ़ा निकिरी नथा सघूं। रोज़गार थी बाबा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त लाड़काणे में सर्दी खां बचण लाइ मासूम ॿारनि तोड़े पीरसनि माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रखियो वञे ऐं गरम कपड़नि जो इस्तेमालु कयो वञे। कैमरामैन अल्ताफ़ अली सां गॾु मुनव्वर, धरती न्यूज़, लाड़काणो।